दोस्तों हींअर इन महफ़िल जो ॿियो ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि मूंखे पंहिंजे दिलि भर जो मन में माताम। दोस्तों पंहिंजे वक़्त जो तमामु ख़ूबसूरत कलाम आहे। दोस्तों इन जो शाइर आहे शेर अल फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह, सूफ़ी फ़क़ीर हो। उस्ताद जलाल चांडी जी नायाब यादगार प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 18 शानी तव्हां ॿुधी रहिया वॾेरे नूरमोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूरमोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजुड़े मां, वॾेरो दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, मोहम्मद साले चाकराणी ॻोठ बच्चू चाकराणी लग राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजुड़े मां, अब्दुल वाहिद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवाल इंडिया खां, इकबाल अहमद चन्नड़ ऐं अताउल्ला पांवर इस्लामाबाद खां, डॉक्टर मंज़ूर कीरियो साहब असांजो प्यारो दोस्त, फनकार अजब जलाल ऐं अली अकबर सोलंगी शाइर इहो बि असांजो दोस्त आहे, इन जी बि फरमाइश आहे, ऐं इंजीनियर वकार अली भेलार मुल्तान खां। दोस्तों मां सम्झा थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जामी सिंधी।